खास मकसद, एक खास साजिश की वजह से कि कुछ कुव्वतें चाहते हैं कि वो आपके सूबे के हुकूक पे टाका डाल के इख्तियार जो होते हैं या वसाइल जो होते हैं उस पे टाका डाला जाए, और इस बहाने पे कि सिंध हुकूमत ने कुछ नहीं किया, छोटे सूबे ने कुछ नहीं किया, अब सारे इख्तियार, अब सारे वसाइल जो है वो वापस इस्लामाबाद को दिया जाए। और मैं समझता हूँ इस बयानिया, इस झूठा बयानिया का सबसे बड़ा जवाब जो है वो थरपारकर के पास उतना कोयला है जितना सऊदी अरेबिया के पास तेल है, मगर हमारी बदकिस्मती कि आपके खिलाफ आपको अपना ये वसाइल को इस्तेमाल करने की इजाज़त नहीं। कुछ कुवतूं सिंध के हक़नि ऐं वसीलनि ते धाड़ो हणणु घुरनि थियूं। साज़िश तहत बयानियूं ठाहियो पियो वञे त सिंध सरकार कुझु न कयो आहे। इख़्तियार ऐं वसीला इस्लामाबाद खे ॾिना वञनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मिठी में तक़रीब खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कूड़ो बयानियूं ठाहींदड़ कुवतुनि लाइ बहितरीन जवाब थरपारकर आहे। थर जी अवाम उन्हनि खे ग़लति साबित कयो आहे, जेकी सम्झनि था सिंध जी अवाम लाइ तरक़ी जो रस्तो रुॻो इस्लामाबाद मां निकिरंदो। थरपारकर में एतिरो कोयलो आहे जेतिरो सऊदी अरब में तेल आहे। हिकु रिथा न रुॻो थर में मुआशी इनक़लाब आणींदो, पर फैसलाबाद खे बि मुआशी फ़ाइदो ॾिनो। PP चेयरमैन चयो त सिंध सरकार 2008 खां हेल ताईं मादरे इल्मनि जो अंग ॿीणो कयो आहे। वाइदो आहे त थर में ND यूनिवर्सिटी जे कैंपस खे मादरे इल्मी में तब्दील कयो वेंदो। असांजो मुक़ाबिलो को ॿियो सूबो नथो करे सघे। पाकिस्तान ऐं वर्ल्ड लिबर्टी फाइनेंशियल विच में मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस फील्ड मार्शल आसिम मुनीर जी तक़रीब में शिरकत। वज़ीर आज़म पाकिस्तान जी डिजिटल मालियाती मार्केट में वधंदड़ आलमी दिलचस्पी जी साराह कंदे चयो त पाकिस्तान आलमी डिजिटल फाइनेंस जो हिसो थी रहियो आहे। डिजिटल कनेक्टिविटी, शफ़ाफ़ियत ऐं अवामी पहुच यकीनी बणाइणु हुकूमत जी अवलियत आहे। वर्ल्ड लिबर्टी फाइनेंशियल जे CEO पारां पाकिस्तान आलमी डिजिटल फाइनेंस में मज़बूत उम्मीदवार करार। ॿिए पासे वफ़ाक़ी काबीना खे ख़िताब में वज़ीर आज़म चयो आहे त भारत खां जंग खटण बाद दुनिया में पाकिस्तान जे विड़ाक जहाज़नि जी डिमांड वधी वई आहे। केतिरा ई मुल्क विड़ाक जहाज़नि लाइ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। उन सां मुल्की मईशत खे फ़ाइदो थींदो। क़ानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में ज़रूरु कामयाबु थींदो। इहो सच आहे त कुझु कंपनियूं मुल्क मां वञी रहियूं आहिनि। असांखे तस्लीम करणु घुरिजे त टैक्स या एनर्जी क़ीमत वधीक आहे ऐं उहे हक़ीक़ी मसइला आहिनि। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो पाकिस्तान पॉलिसी डायलॉग खे ख़िताब। मोहम्मद औरंगज़ेब चयो त माशी सुधारनि सां तरक़ी मुमकिन आहे। हुकूमती सुधारनि जो मक़सदु मुल्की नाणे तां भार घटाइणु ऐं मईशत मज़बूत करणु आहे। ईरान मुज़ाहिरीन खे बाहि ॾिनी त सख़्त तरीन कार्रवाई कंदासीं। अमेरिकी सदर जी ईरान खे हिकु भेरो ॿीहर धमकी। डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरान में 2 हफ़्तनि खां जारी मुज़ाहिरीन में तमामु वॾे अंग में माण्हू मारिजी विया आहिनि। असां नथा चाहियूं जेको कुझु थी रहियो आहे उहो जारी रहे। ईरानी शहरनि लाइ मुआशी इमदाद सूदो मुख़्तलिफ़ सूरतुनि में तमामु घणी मदद अचण वारी आहे। असांजो मक़सदु ईरान ख़िलाफ़ु कामयाबी हासिलु करणु आहे। अहिड़ी कामयाबी जेका ईरान जो एटमी प्रोग्राम ख़तमु करे हासिलु कई हुई। उन खां अॻु रियासती मिशन में तक़रीब खे ख़िताब दौरान ट्रंप ईरानी मुज़ाहिरीन खे बग़ावत लाइ भड़काईंदे चयो त मुज़ाहिरीन ईरानी इदारनि जो कंट्रोल संभालनि। अमेरिका ईरान ते हमले खां पासो करे ॿी सूरत में तेल जी आलमी मंडी लुॾी वेंदी। उन सां अमेरिकी मईशत खे बि नुक़सानु थींदो। सऊदी अरब, क़तर ऐं ओमान जे अमेरिका में लॉबिंग। अमेरिकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल मूजिबि सऊदी अरब जी क़यादत हेठि नाड़ जे मुल्कनि ईरान ते अमेरिकी हमले जी मुखालफ़त कई आहे। बज़ाहिर अरब मुल्क ख़ामोश आहिनि, पर पस मंज़र में लॉबिंग करे रहिया आहिनि। अख़बार मूजिबि सऊदी इख़्तियारनि ते ईरान खे ख़ातिरी कराई त हू ईरान सां कंहिं बि तकरार में न पवंदा ऐं अमेरिका खे ईरान ते हमले लाइ पंहिंजूं फ़िज़ाई हदूं इस्तेमालु करणु न ॾींदा।
अरब मीडिया जी रिपोर्ट में ईरान अमेरिकी सिफारती लाॻापा मुअतल थियण जी दावा। रिपोर्ट मूजिबि ॿिन्ही मुल्कनि में छिकताण वधण सां ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ऐं अमेरिकी नुमाइंदे स्टेविटकोफ विच में राब्ता ख़तम थी विया। ॿिए पासे ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जा तुर्किया ऐं UAE जे परॾेही वज़ीरनि सां फ़ोन ते राब्ता। ख़िते जी हाणोकी सूरत हाल ऐं ॿतरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल। ईरानी क़ौमी सलामती जे सेक्रेटरी अली लारिजानी जी क़तरी वज़ीर आज़म सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल। ॿतरफ़ी सहकार, ख़िते जी सिक्योरिटी सूरत हाल ऐं गॾियल मुफ़ादनि जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। क़तरी वज़ीर आज़म पारां छिकताण घटाइण जी कोशिशुनि ऐं सिक्योरिटी बाबति पुरअमन हल हिमायत। ईरानी परॾेही वज़ीर चयो त ईरान शरपसंदनि ऐं परॾेही मुदाख़लत ख़िलाफ़ पंहिंजो भरपूर दिफ़ा कंदो। रूस खां पोइ चीन बि अमेरिकी सदर ट्रंप जी ईरान बाबति बयान जी मुखालफ़त। चीनी परॾेही खाते जे तर्जुमान हिकु बयान में चयो आहे त कंहिं बि मुल्क जे घरू मामलनि में परॾेही मुदाख़लत जी मुखालफ़त कयूं था। चीन आलमी लाॻापनि में ताक़त जे इस्तेमाल खे नथो मञे। उन खां अॻु रूस चयो हो त अमेरिका ईरान में बदअमनी जो बहानो बणाए हमिलो करण खां पासो करे। ईरान में हथरादो तौरु भड़कायल एहतजाज हाणे माठा थी रहिया आहिनि। क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर जी मुक़ररी लाइ नामज़दगी काग़ज़नि जी जांच पड़ताल जारी। स्पीकर अयास सादिक नामज़दगी काग़ज़नि जी जांच पड़ताल मुकमल करण बाद मुक़ररी जो ऐलान कंदो। अपोज़िशन लीडर लाइ महमूद ख़ान अचकज़ई वाहिद उम्मीदवार आहे। वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त रूल्स मूजिबि अॼु या सुभाणे अपोज़िशन लीडर जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थी वेंदो। वानी सां मुलाक़ात जी शर्त ते PTI सां ॻाल्हियूं न थींदियूं। साइन प्रेसिडेंट साहब ने किया ना, ये जो अनकॉन्स्टिट्यूशनल है, पहले तो सबसे पहले तो ये इंक्वायरी होनी चाहिए कि प्रेसिडेंट साहब ने साइन नहीं किया और किस तरह ऑर्डिनेंस ने कि गैर मौजूदगी में ऑर्डिनेंस निकालना। हम इसकी पुरजोर मजम्मत करते हैं और डिमांड करते हैं कि जो कल्प्रिट्स हैं जिन्होंने ऑर्डिनेंस प्रेसिडेंट साहब के अप्रूवल के बगैर इशू किया है उनको भी लाइमलाइट में लाना चाहिए ताकि उन लोगों का भी हो। पीपल्स पार्टी सदर जी सही खां सवाइ ऑर्डिनेंस जारी करण जी जांच जो मुतालबो करे छॾियो। PP जे सेक्रेटरी जनरल हुमायूं ख़ान चयो आहे त सदर आसिफ ज़रदारी जी गैर मौजूदगी में ऐं सही खां सवाइ ऑर्डिनेंस जारी करण जी मज़म्मत कयूं था। हिन वक़्तु सभिनी जूं नज़रूं सदर आसिफ अली ज़रदारी ते आहिनि। पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ नून लीग हुकूमत जी इतिहादी आहे। असांजो मुतालबो आहे त सदर जी मंज़ूरी खां सवाइ ऑर्डिनेंस जारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। WWF पारां इस्लामाबाद में वणनि जी वाढी ते ॻणती जो इज़हार। WWF जो चवणु आहे त वणनि जी वाढी रुॻो एलर्जी मैनेजमेंट ताईं महदूद न आहे पर तरक़ियाती मनसूबनि सां ॻंढियल आहे। शकरपड़िया समेत 3 हंधनि ते वण वढिया विया। वण माहौलियाती तवाज़ुन ऐं ज़मीन जे इस्तेहकाम लाइ अहम आहिनि। वणनि जी वाढी खां अॻु साइंसी क़ानूनी ऐं माहौलियाती असरनि जो जाइज़ो वरितो वञे। पीपल्स पार्टी वणनि जी वाढी जूं असल हक़ीक़तूं साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो। शाज़िया मरी चयो आहे त मुमलिकती वज़ीर बयानु ॾिनो त कुझु बुराऊं ऐं कुझु ग्रीन एरियाज़ आहिनि। इन सां वधीक सवाल पैदा थी विया आहिनि। हाफ़िज़ नईमुर रहमान चयो त 50,000 वण वढण इंसाननि ऐं माहौलियात ते ज़ुल्म आहे। ज़िम्मेवार केरु आहे? हुकूमत खे जवाबु ॾियणो पवंदो। सिंध का जो शेयर है कंट्रीब्यूशन का वो सबसे ज्यादा 65 से 70% गैस आज सिंध दे रहा है। बलूचिस्तान को तो निचोड़ के रख दिया और अब आप सिंध के साथ वही हरकत कर रहे हैं। नेचुरल रिसोर्स है वो सिंध का और आप कहते हैं कि सिंध इंपोर्टेड गैस ले। एक सिंध क्यों ले इंपोर्टेड गैस जब उसकी अपनी गैस है? गैस तो हमारे इलाकों से निकल रही है। सांगड़ में इतनी गैस निकल रही है, घोटकी में इतनी गैस निकल रही है। आप सरहद वायलेशन कर रहे हैं, आइन की भी वायलेशन कर रहे हैं और लोगों के साथ भी आप बहुत बड़ा जुल्म कर रहे हैं। कराची शहर की बड़ी बातें होती है ना जी, कराची को पीपल्स पार्टी को लेकर आपने सुबह से लेकर शाम तक बीन बजानी होती है, लेकिन गैस भी कराची मांगता है। पाइपलाइन बिछ गई है, रोड काट कूट के तोड़ फोड़ करके आपने वो कर दी है, लेकिन आज फिर भी आपने पाइपलाइन में गैस नहीं दी है।
सिंध वटि पंहिंजी गैस आहे त इम्पोर्टेड छो इस्तेमालु करे। कराची में रोड तोड़े पाइप लाइनूं विछायूं वयूं आहिनि पर गैस न आहे। सिंध सॼे मुल्क खे 70% गैस फराहम करे थी। बलोचिस्तान खे तव्हां निचोड़े छॾियो, हाणे सिंध सां बि बलोचिस्तान जहिड़ी हरकत करे रहिया आहियो। PPMA ने शाज़िया मरी जी वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़िया मरी चयो त सांगड़ में 20 कलाक बिजली जी लोड शेडिंग थी रही आहे। छा हिकु घर बिल न ॾींदो त सॼे पाड़े जी बिजली काटी वेंदी? इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? इहो रवैयो इंतिहाई ग़लति आहे। सेप्को जी नाअहली 2 हयातियूं खसे वरितियूं। ककड़ भरिसां घरनि मथां लटकियल तार में विछड़ी, चाचो भाइटियो फ़ौत। 2 औरतुनि सुधो, 5 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। फ़ौतुनि में 25 वरियनि जो मोहम्मद असलम ऐं 8 सालनि जो शाहज़ेब जुनेजो शामिल। वाक़े बाद वारसनि जो सेप्को ख़िलाफ़ इंडस हाईवे ते लाश रखी धरणो। वॾे अंग में ॻोठाणनि जी बि शिरकत। वारसनि चयो आहे त 50 खां वधीक घरनि मथां बिजली जूं तारूं लटकियल आहिनि। हर शिकायत करण बावजूदि सेप्को अमलदारनि कन लाटार कई। संदन नाअहली जे नतीजे में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे घरनि मथां लटकियल तारूं हटाइण जो मुतालबो। दादू पुलिस हथां नादिर जमाली जे मार्जन वारे वाक़े ते एक्शन। IG सिंध CIA इंचार्ज दादू बेनज़ीर जमाली सुधो 2 SHOs खे हटाए छॾियो। खिन CPO रिपोर्ट करण जो हुकुम। हटायल SHOs में सेक्शन थाणे जो कुर्बान कमराणी ऐं B सेक्शन थाणे जो ख़लीलुर रहमान मसण शामिल। जारी थियल लेटर में चयो वियो आहे त CIA इंचार्ज ऐं 2 SHOs नादिर जमाली क़त्ल वाक़े जी जांच ताईं उहिदनि ते न हूंदा। दादू पुलिस मुबैना मुक़ाबले में नादिर जमाली खे मारण जी दावा कई हुई। वारसनि मुक़ाबले खे जुड़तू करार ॾींदे अदालती जांच जो मुतालबो कयो हो। समूरी सिंध में जमाली बिरादरी पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज बि कया विया। IG सिंध गुरू खाते खे वाक़े जी अदालती जांच लाइ सिफ़ारिश कई हुई। हाणे सिंध में उस्ताद बदिली लाइ ऑनलाइन दरख़्वास्तूं जमा कराईंदा। घर वेठे पंहिंजी दरख़्वास्त जो स्टेटस बि ॼाणे सघंदा। तालीम खाते में उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जी बदिलियुनि लाइ ई-ट्रांसफ़र निज़ाम लागू। तालीम खाते जो चवणु आहे त ई-ट्रांसफ़र सिस्टम 15 जनवरी खां बाज़ाब्ता फ़ाल थींदो। पहिरीं मरहले में उस्तादनि खे ई-ट्रांसफ़र निज़ाम में शामिलु कयो वेंदो। उन खां पोइ तालीम खाते जा ॿिया मुलाज़िम शामिलु थींदा। तालीम जे वज़ीर सरदार शाह चयो त डिजिटलाइज़ेशन सां बदिलियुनि लाइ सिफ़ारिशुनि जी रिवायत ख़तमु थी वेंदी। ऐं नवतेरो में NGO जो ड्राइवर 3 ॾींहंनि खां गुम। पुलिस गुमशुदगी जी रिपोर्ट दर्ज करण खां इनकार करे छॾियो। अलीशेर भुट्टो सूमर ॾींहुं मदेजी में ड्यूटी लाइ घरां निकितो त वापसि न मोटियो। वारसनि चयो आहे त अलीशेर जो मोबाइल फ़ोन लाॻीतो बंदि हुजण सबबि राब्तो न थी सघियो आहे। NGO जी इंतिज़ामिया ॿुधायो त हू सूमर ॾींहुं ड्यूटी करे वापसि हलियो वियो हो। संदसि गुमशुदगी जी रिपोर्ट दर्ज करण थाणे ते वियासीं पर पुलिस इनकार करे छॾियो। समूरा घर भाती परेशान आहिनि। वारसनि पारां अॻुवा जो ख़दशो ज़ाहिर कंदे IG सिंध ऐं घरू वज़ीर खे नोटिस वठण जी अपील।